सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। अज दौर के ॾिसो केतरा सत्संग है, केतरी समझ आ, केतरो अकोल आ, केतरो ॼाण आ, केतरो ज्ञान आ। हर को पान ज्ञान जो भंडार आ, कोई घट को नहीं, कोई हिक इंसान भी घट ना है। अज जे दौर में गुजरू था वो उन्हीं दौर में गुजरू था जेको मानू बे के बेवकूफ समझे वो पान बेवकूफ आ, बस यो समझी छे। आज जे दौर में जेको मानू चवे तो मान के बेवकूफ बनावे फलानो बेवकूफ आ, वो समझे तो पान बेवकूफ आ, कोई चरियो आ ही ना। हर को समझे तो, हर को जाने तो, हर के खबर आ छा थे तो। आज दौर में कैसा दुखो करे ही नहीं तो सकते, माइन साहेब दुखो करे तंहिंजे करे असां सभिनी खे पातो आहे। इन करे ॾिसूं असां सभु केतिरा समझदार हूं, केतिरा ज्ञानी हूं। हर रोज पंहिंजे घर में, मुआशरे में, समाज में, माहौल में, दोस्ती में, समाज में जिते भी हूंदासीं सभु हिक ॿिए खे सम्झाईंदा आहियूं। तोखे ही करणु खपे, तुंहिंजा हे फर्ज़ आहिनि, तूं ही हलंदे त बहितर थींदुई, ही कंदे त चङो थींदुई। माना असां सभिनी खे पतो त आहे। असां वॾनि खे बि चवंदा आहियूं तव्हांजा हे फर्ज़, असां नंढनि खे बि चवंदा आहियूं तव्हांजा हे फर्ज़, असां दोस्तनि खे बि चवंदा आहियूं, असां रिश्तेदारनि खे बि चवंदा आहियूं, असां कारोबार में बि चवंदा आहियूं, असां समाज मुआशरे में बि सभु हिक ॿिए खे ॿुधाईंदा आहियूं तोखे ही करणु खपे। मन ॼाण सां सभिनी खे ऐं सभु हिक ॿिए खे ॿुधाईंदा आहियूं, सभु ॿिए खे सम्झाईंदा आहियूं। ॿियो न कंदो आहे त नाराज़ थींदा आहियूं। ॿियनि खे सम्झाए सम्झाए असां पंहिंजो मेजालो कढी विझंदा आहियूं, लेकिन अॼु ताईं कोई सम्झो आहे? अॼु ताईं जंहिंखे सम्झायो आहे एतिरो कुझु आहे। असांजे जीवन में केतिरो बदलाव आयो, कोई चवे कोई सम्झो आहे, कोई कहे जंहिंखे सम्झाए अञा चवंदो पाण सम्झाए मूंखे सम्झाइण आयो आहे। हा त उबतो चवां, कोई चवंदो कोई न चवंदो, लेकिन जवाबी कार्रवाई कोई अंदरि कंदो कोई ॿाहिरि कंदो, कंदो ज़रूरु। उनजो कारण सिर्फ़ु इहो आहे छाकाणि त असां सभु ॿिए खे चवंदा आहियूं, लेकिन जॾहिं पाण खे ॾिसंदा आहियूं त पाण ते अमल कंदा ई कोन्ह। सभु ॿिए खे चवंदा तोखे करणु खपे, भई उनखे करणु खपे, मूंखे छा करणु खपे इहो असांखे यादि बि कोन्हे। असां सभु पंहिंजी औलाद खे चवंदा आहियूं तोखे चङो थियणु खपे, वॾनि जी मर्यादा रखणु खपे, वॾनि जी इज़त करणु खपे। पीउ जे साम्हूं पवे थो, सभु पंहिंजे ॿारनि खे चवंदा आहियूं, लेकिन जॾहिं असां पंहिंजे पीउ ऐं माउ जे साम्हूं हूंदा आहियूं ओॾी महिल असांखे छो विसरी वेंदो आहे। उन वक़्तु असांखे छो यादि न ईंदो आहे त जंहिं पुट खे मां चवां थो पीउ जे लाइ सोच, मां बि कंहिंजो पुट आहे, मुंहिंजे साम्हूं पीउ आहे, उते छो यादि न आहे। उन वक़्तु असां उहे छो न, असांजो नंढियो कोई ग़लति करे त को खाए पीओ तो चओ था तुंहिंजे लाइ ग़लति आहे, लेकिन असां जॾहिं कंहिंजे साम्हूं खाऊं त उहो ग़लति छो न आहे। छाकाणि त असां सभु सिर्फ़ु ॿुधंदा आहियूं या ॿुधाईंदा आहियूं, जेसि ताईं असांजे जीवन में न ईंदो तेसि ताईं कुझु बि न थींदो आहे। असां उन पाण अमल न कंदा आहियूं, चवंदा आहियूं हर को ॿियो अमल करे, पर असांखे यादि रखणु खपे इंसान जेको बि आहे उनजी ज़िंदगी 80% कापी करे गुज़रंदी आहे। जेको बि इंसान आहे उनजी 80% ज़िंदगी कापी ते गुज़रंदी आहे। ॿार पैदा थींदो, जहिड़ो घर में माउ पीउ खे ॾिसंदो ओड़ो कुझु ॻाल्हाईंदो, घर वारनि खे ॾिसंदो। थोरो वॾो थींदो जेको ॿियनि खे रांदि कंदो ॾिसंदो ओड़ियूं रांदियूं कंदो। चङो थींदो स्कूल वेंदो, जेको ॿियनि खे पढ़ंदो पाढ़ींदो ॾिसंदो उहो ई पढ़ंदो। अॻिते आयो पंहिंजी ऑफिस में, पंहिंजे दुकान ते, किथे बि कंहिं कुझु जॻह ते, कंहिं पोस्ट ते, कंहिं पद ते, तो जेके जेके ॿियनि खे कंदा आहिनि उन्हनि खां ॾिसी करे ट्रेनिंग वठी करे सभु उहो ई त कुझु कंदो आहे, पाण कंदो छा आहे। जेको
जेको ॿियनि खे ॾिसंदो आहे इंसान 80% जिंदगी कापी करे गुज़ारंदो आहे, वधि में वधि 10% पाण कुझु कंदो आहे, 20% पाण कंदो आहे, बाक़ी जिंदगी हुनजी 80% कापी ते हलंदी आहे। त जेको असां चवंदा आहियूं असांजो मोह प्यार मान मर्यादाऊं संस्कारूं पंहिंजा ॿारनि में हूंदा आहिनि, उहे चङा थियनि, उहे असांजो सहारो बणजनि, बहितर थियनि, त पोइ उहो इन करे जेको असांखे सेखारियो वेंदो आहे वॾनि जी इज़त कयो, मान रखो, मर्यादा सिखो, हुनजी आज्ञा में रहो, हुन सां चङो वहिंवार कयो। हक़ीक़त में वॾनि ते अहसान थोरे आहे। असां वॾनि जी इज़त न कयूं, मान मर्यादा न कयूं, असांखे पिते थोरे वेंदा, पोइ बि आसीस ॾेई वेंदा, पोइ वेंदे वेंदे सॼी वसियत ॾेई वेंदा, ट्रपड़ बि सभु ॾेई वेंदा, जहिड़ा बि हुजो। असांखे जीरे कुझु बि न ॾिन, नालाइक आहे, वेंदे वेंदे पोइ बि ॿिए जे नाले न कंदा, पोइ बि सभिनि खां वधीक आहे, जहिड़ो आहे इंजो आहे, ॿिए जो न आहे। वञण खां पोइ बि मर्द बि सभु कुझु ॾेई वेंदा आहिनि, असांखे कहिड़ो पीटींदा, छा कंदा? जेके पंहिंजी ज़िंदगी पूरी ॾेई करे असांखे ॾेई वञनि, जॾहिं कहिड़ी चऊं त असां सां ग़लति हलंदा, उनजी असां इज़त कयूं न कयूं, मान मर्यादा कयूं न कयूं, कोई फ़र्क़ु न आहे पवंदो। पर असांखे चयो वेंदो आहे त वॾनि जी मान मर्यादा कयो, इज़त कयो, उनजो ख़्यालु कयो, उनजी आज्ञा में रहो। ऐं जे पोइ तव्हां मक़सदु इहो हूंदो आहे, छाकाणि असां पंहिंजे ॿारनि खे सभ खां वधीक प्यारु कंदा आहियूं, पंहिंजे ॿारनि खे गुणवान चङो बहितर ॾिसणु चाहींदा आहियूं, कामयाबु ॾिसणु चाहींदा आहियूं। असां चवंदा आहियूं असांजा ॿार अॻिते हली करे असांजो सहारो बणजनि, असांजा चङा थियनि। पोइ इन करे चवंदा आहिनि भई तव्हां वॾनि जी मान मर्यादा कयो, इज़त कयो, छाकाणि त ॿारनि जो वास्तो ॻाल्हियुनि सां न आहे। जेकॾहिं अॼु तव्हां ॿार जी इज़त मान मर्यादा सभु चङाई कंदव त पोइ अॻिते हली करे इहो तव्हांजो बैंक बैलेंस आहे। जे इंसान खे पतो आहे मोए खां पोइ कुझु कमु थोरे ईंदो आहे, लेकिन पोइ बि हर इंसान बचाए रखण जी कोशिशि कंदो आहे। रखण जो मक़सदु इहो आहे भई मुंहिंजो ॿुढापो चङो गुज़रे, मुंहिंजो पोयों वक़्तु चङो गुज़रे, जेको हाणे बचाए रखां त अॻिते मूंखे कमु ईंदो। जॾहिं मां कमु न करे सघंदुमि, न हूंदो त उन वक़्तु मुंहिंजो सहारो बणिबो। त जेको वॾनि जो मान मर्यादा इज़त शान मान आहे, उहा हक़ीक़त में असांजो बैंक बैलेंस आहे। भई जेको अॼु असां वॾनि खे इज़त मान सभु कुझु ॾींदासीं, मान मर्यादाऊं, असांजा ॿार प्रैक्टिकली ॾिसंदा वेंदा, सभु कुझु कंदा वेंदा, ऐं पोइ जॾहिं असां वॾा थींदासीं हू असांजो पियो हूंदो, ऐं पोइ जॾहिं वॾा थींदा सभु इज़त मान शान असांखे मोटी करे मिलंदी, ऐं असांजो जीवन सदाई सुखियो सदाबो ख़ुशि ऐं ख़ुशहाल।